सॼी सिंध जियां घोटकी में बि आशूर जे दिहाड़े ते मातमी जुलूस बरामद करे मजलिस अज़ा बर्पा कई वई। शहर जे मुख़्तलिफ़ इमाम बारगाहुनि मां 5 जुलूस बरामद थिया आहिनि, जेके रिवायती रस्तनि खां थींदा मंज़िल ते नहर थी विया। इन हवाले सां ॾिसूं था मुश्ताक शाही लगारी जी रिपोर्ट। घोटकी में योम आशूर जो ॾियारो सिंध जे ॿियनि शहरनि जी वॾे अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो वियो। शोहिदा करबला जी यादि खे ताज़ा करण लाइ घोटकी शहर जे 5 इमाम बारगाहनि मां मातमी जुलूस बरामद थिया। मरकज़ी मातमी जुलूस इमाम बारगाह मंज़िल मेहदी खां निकितो, जेके मातमी जुलूस पंहिंजे रवायती रस्तनि खां थींदा पब्लिक पार्क ॿाहिरां पहुता ऐं मरकज़ी जुलूस में शामिल थिया, जिते अज़ादारनि सीना ज़नी ज़ंजीरनि ऐं छुरियुनि सां मातम कयो। मरकज़ी जुलूस मार मार्केट, शाही बाज़ार, स्टेशन रोड, पाकिस्तान चौक खां थींदे हुसैन वैली चौक ते पहुतो, जिते मजलिस अज़ा मुनक़िद कई वई, जंहिंखे शिया अॻवान मौलाना पहलवान अली संगड़ ख़िताब कयो ऐं शोहिदा करबला जी लाज़वाल कुर्बानीनि खे वर्जायो। उन मौक़े ते मौलाना पहलवान अली संगड़ अज़ादारनि, स्काउट अमलदारनि समेत DSP OT वसीम अहमद कलवड़ आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जीअं हाणे जुलूस अचे थो, अज़ादार अचनि था, अज़ादारी कंदा अचनि था पिया, ऐं इहा अज़ादारी इमाम हुसैन जी जेकी 10 मुहर्रम आहे या पहिरीं मुहर्रमुल हराम खां वठी करे 11 मुहर्रमुल हराम ताईं 10 मुहर्रमुल हराम ताईं, ऐं उहा असली अज़ादारी जा ॾींहं जेके आहिनि इहे मल्हाया वञनि था ऐं उहे तमामु मसालिक जे मुस्लमाननि जे मथां इहो हक़ आहे त उहो पंहिंजे इमाम जी यादि मल्हाइनि ऐं उन में शरीक थियनि। जीअं त अॼु 10 मुहर्रम आहे, पूरी दुनिया में जोश व ख़रोश सां मल्हायो वञे थो पियो। 10 मुहर्रम इस्लाम खे ज़िंदा करण जो हिकिड़ो ॾींहुं आहे ऐं हिते तव्हां ॾिसो था हर दुनिया जी हर कुंड कड़छ में मौला हुसैन जा चाइण वारा सिर्फ़ु मुस्लमान न बल्कि इंसान ज़ात मौला जी शान में निकिरनि था, ॻाल्हाइनि था ऐं उनजो ग़म मल्हाइनि था पिया। असांजो हिन टाइम जेको आहे असांजो 50 छोकिरो अलमेदी स्काउट जेको आहे उहो मुख़्तलिफ़ जेके स्टेशन खां जुलूस अचे थो उनजो जुलूस सां बि गॾु आहे, माथले चौक खां अचे थो उनजो बि गॾु आहे। जेको असांजो मरकज़ी जुलूस सरकारी बाग खां निकितो आहे, हिते असांजो 3 छोकिरा असांजा जेके आहिनि हिते अलमेदी स्काउट या जेके हिननि सां गॾु आहिनि, उन सां गॾु सिंध पुलिस जा जवान बि आहिनि, उन सां असां हिते चेकिंग करे पोइ उन्हनि खे जुलूस में छॾियूं था। घोटकी शहर में तक़रीबन 145 खां मथे डिप्लॉयमेंट कई वई आहे। हे असांजा नौजवान जेके तव्हां ॾिसो पिया ही 24 आवर्स जेको आहे सिक्योरिटी जी कोशिशि कनि पिया त कोई बि अणवणंदड़ वाक़ियो पेश न अचे ऐं हज़रत इमाम हुसैन जा जेके अज़ादार आहिनि उहे बहितरीन नमूने सां पंहिंजी इबादत करे सघनि ऐं जेका बि एक्टिविटी उहो करणु चाहिनि था पुरअमन तरीक़े सां उहे करे सघनि। मजलिस अज़ा खां पोइ मातमी जुलूस पंहिंजे रवायती रस्तनि खां थींदो मरकज़ी इमाम बारगाह मंज़िल मेहदी पहुतो ऐं नहर थी वियो। जुलूस जी सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया हुआ। पुलिस सां गॾु रेंजर एहलकार, स्पेशल ब्रांच जा एहलकार ऐं अल मेहदी स्काउट जा रज़ाकार पिणु मुक़ररु हुया। सेप्को अमले बि जुलूस जे रस्तनि खे के अणवणंदड़ वाक़े जे करे बिजली बंदि करे रूट खे क्लियर कयो वियो हो। जितां जितां मातमी जुलूस बरामद थियो उतां जे रस्तनि खे आम माण्हुनि जी अच वञ लाइ बंदि कयो वियो हो। कैमरामैन फरीद मलिक सां गॾु मुश्ताक शाही लगारी, आवाज़ TV न्यूज़ घोटकी।